असा असा मतलब छा असा कारी लिखे तो असा ता के माना मतलब ता के ॾेखारी चेचे पर असा मन ॿुधाए थो कि भला भला बा हिते रुगो कमेंट था कयो करे त कुझु सघंदा आहियो कोन मिलंदा आहियो त तव्हांजो हज़ार वीचारो कमी कोन कंदो आहे लिखो था अगर तव्हां रियल में असां सां मिलो था मुलाक़ात करण था अचो त करे त कुझु बि कोन था सघो ये पैसा दी हलिया था वञनि हलिया वेंदा आहियो तव्हां सिंधी ईअं छो था कयो तव्हां खां त पठाण टाइट आहिनि न माना करे सघंदा आहिनि सभु कुझु ऐं सिंधी अलाए छो असांजे करे ई कुझु कोन सघंदा आहिनि अलाए छो सिंधियुनि खे छा था वेठा कनि को सचो घी मखण वखण खाओ इनखे को सिंधी सुठो हथु न आयो आहे हिन पठान को जायो आहे ॻुईअ में जहाँ जायो अथई खदरनि को हिते टटिरियूं अथनि सिंधी कंहिं जवान को न जायो अथई सिंधी कंहिं जवान को जाए त हिनखे ख़बर पइजी न हलाए बीठो त ॿुधनि पोइ मां मुटु कजां कुझु करे ई कोन था वेठा सघो पैसा ॾेई था वञूं वञा वीचारा ऐं उहो ई वेठा आहिनि सुस्त लॻा चवंदा बसि बसि थी वियो असां सिंधियुनि सां छो इहो मसइलो असां सिंधियुनि माण्हुनि सां मतिलबु त छो नथा करे सघनि पठाण त टाइट आहिनि सही आहिनि कंदा पाणी सभु कुझु सही सिंधी बसि ईअं ईअं करे हलिया वेंदा आहिनि बसि हिन सही आहे थी वियो बसि चरियो पठान को थी जाए ॻुईअ में अकुलु हूंदसि उहो ऐं जाए सिंधियुनि को त ख़बर पए सिंधी जाए जी हूंदी खदरनि को जेको पाण सां गॾु खदरो वेठो त हिते टटी वारो उहो मथो तिरक तिरक कंदो हूंदसि मुखो जाए त ख़बर पएसि पूरी आकई जांसि मां बि जांसि मुंहिंजा सभु माइट बि जांसि पूरी आकई सफ़ा नंढिड़ो करे त हाजी निसारे खे चवां त मुंहिंजो सौटु आहे उहो बि चएसि ॿियो सफ़ा न त हाजी जिबार वेठो आहे हेॾे ॾसी त भाउ उहो बि चएसि उहो बि पूरो जाऊ आहे पहिरीं नंबर जो सफ़ा न असांजो बशकल मीर जो पोटो आहे दिलबर उहो बि 1 नंबर जो जाऊ आहे सफ़ा ॿुधई इन को जीअं पूरी न पए त मुंहिंजो यार आहे पाकिस्तान में हाजी मीर नालो अथसि ॿुधई आशिक़ मीर उहो 1 नंबर जो जाऊ आहे जीअं पाकिस्तान में आई तूं महिरबानी करे मुंहिंजो नंबर ॾे मां आशिक़ खे चवां उते तूं ॾेईंदो ऐं जीअं तूं न ठरी न त पोइ तूं मूं ॾे फ़ोन हणजांइ ॿुधई वीडियो कंहिं शेयर कजो त उहा रंडी ताणी पहुचे सही आहे रंडी खे ख़बर पए त सिंधी केॾा जाऊ आहिनि इन कंहिं सिंधी को न जायो आहे ईअं न त असां सिंधी पूरा सिंधियुनि को न जायो आहे हिन जायो आहे कंहिं खदरे को हाणे खदरे जी टटी आहे हेतिरी हिनखे मज़ो न पियो अचे ऐं पठान को जायो अथई ॿुईअ में हिनखे त पठान खे लन ॿुईअ में हलियो पहुचे त ॿुधई सिंधियुनि को जाए सिंधी जाऊ न आॾो ईअं हेॾो जीअं डर करे छॾियसि ऐं पूरी आकाई जेकी बंदरनि में आहे जेकी ॼमेसि उनखे बि सिंधी ॼाणसि एॾा सिंधी जाऊ छिता आहिनि असांजो छोकिरो आहे इहो हाणे 2 ॾींहं चई आहे हलंदे 6 महीना ढुकियूं अथसि भली तव्हां पुछा कयोसि ऐं तूं उनजी ॼाण सां न ठरी न त मां पंहिंजा 6 पर पुराए छॾींदुमि गोबर जवान आहे ऐं 6-7 फुट मुंहिंजो कदु आहे 12 इंच मुंहिंजो लन आहे ॿुधई जंहिं मूंखे जायो आहे न त सफ़ा चितूं थी वियो न त जान छॾे ॾिनई ॿुधई तूं नंबर ॾे महिरबानी करे जीअं सऊदी में आई त मां ईंदोसांइ जीअं पाकिस्तान में ई त मुंहिंजो यार आहे हाजी मीर आशिक़ उनखे चवंदमि उहो ईंदई ऐं न अचे न पोइ मूं ते मयार आहे ॿुधई सही आहे हाणे वधीक ॿुधायो त ॿुधे रंडी जो जवाब त ॾियो हिन ॻाल्हि जो असांजा वीचारा मखदूम बि कुझु कोन करे सघंदा आहिनि ॻाल्हि त सिधी आहे इहा बि मखदूम बि कोन करे सघंदा आहिनि कुझु बि मुंहिंजा माइट वीचारा कुझु कोन था करे सघनि छा कनि इन खां पठाण टाइट अथव नंबर 1 पठाण आहिनि इन ॻाल्हि में पठाण त हाणे पठाणनि जो त ड्रिल रंडी आहे ॾिसो बुबा किरिया पिया अथसि हिन जो पूरो ख़ानदान चितूं आहे ही न पूरो ख़ानदान वधीक ॿुधोसि बकवास मशीन वांगुरु हलंदो ज़ार ड्रिल मशीन ॾिठी अथव न हैरान थी विया आहिनि परेशान थी विया आहिनि की छा चऊं छा चवंदा जवाब इहो ई अथनि त कोन था करे सघूं पिया छा चवंदा कोन करे सघंदा जेकी सिंधियुनि सां मां मिली आहियां न तो कुझु करे कोन सघंदा सिंधियुनि सां तूं मिली कंहिंसां हिन खदरे कुते जे पुट सां जेको सिंधी गॾु वेठो अथई खदरो मुटणा तूं इन को त करी तितक त उहो ईअं थींदो न पुट मथो तिरकाईंदो हूंदई न तिरकाईंदो हूंदई तूं उन को इहो जाईंदो हूंदी तूं जाए मूंखों हेॾे थोरी हन न मुंहिंजा हमरा ॾिसे गोबर जवान जवाननि सां वास्तो कॾहिं कोन पियो अथई थोकी कंहिं जाइजी गोबर जवान वेठा अथई तूं फेराए भा ॾिसे जवान ॾिसे हेॾे तूं हण न हेॾे हेॾे सही वेह न सही सही तूं वेह बा तूं ॾिसे न जिबार तूं हण हेॾे
ये वन नंबर जाओ थी खुदा जो कसम जे बच्चा न जई न तुम के ॾिठे न खिचा जाए अंदर ठरी पवंदई हे ॿुधई ऐं हेॾे नथी थिए पोयां बि चाऊ अथई आॾो बि चई पोयां बि चई ॿुधई ऐं मूॾे फेरा मां ॿई पासा क़ाबिल आहियां आॾो लन त पोयों लन त आॾो ॿाह सफ़ा न ठरी न बाबू वेठो आहे तो रुगो नंढनि टटनि वारनि को जाइ ॾिठी जवाननि सां वास्तो कोन पियो अथई थोकी कंहिं जाइ जी खतरे को जाइ अथई जो गंदा हेठो न तित तित करे थो या कंहिं मड़नि को जाइ अथई जेका 70-80 साल में कंहिं सिंधी गोबर को जाइ ॾिसे पठाण पंहिंजूं चई न सघनि वरी तोखे था चयनि रंडी कंहिं जाइ जी हिन जी ॾिसो साइज़ ॾिसो हाथी ॾिसोसि ऐं ॾिसो हरमा ॾिसो ॿियो हेॾे बाथरूम में लिकियो पियो आहे नथो निकिरे उहो पहिरीं ॻाल्हि तो रंडी खे जहण खां सुठो आहे माण्हू हथ पंहिंजो खसारो करे उहा महिनत बाली आहे हुनजो थोरो घणो मिलंदो कुझु हिनखे हुजे गॾ जो टटो ऐं हिनजे उहो बि हिनजे जहण खां पोइ माण्हू गॾे कंहिंखे चई न की छा चई कंदो हक़ीक़त ख़ुदा जो कसम हिनखे थुकण बि असांजे मज़हब जे ख़िलाफ़ आहे सही दोस्तनि खे चओ महिरबानी करे हिन वीडियो खे शेयर कयो हिन रंडी ताणी पुॼे हिन रंडी खे ख़बर पए त जवाननि जे मथां जवान बि आहिनि ही नंढनि टटनि वारनि को जाइ हेरी आहे सलाम वालेकुम वालेकुम सलाम